वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। इस्लामाबाद में OIC जे परॾेही वज़ीरनि जो 48हों इजलास जारी आहे, जंहिंमें 57 मुल्कनि जा परॾेही वज़ीर ऐं नुमाइंदा शरीक आहिनि। OIC इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि बि शिरकत कई। OIC जो सेक्रेटरी जनरल चीन, तुर्की, मिस्र ऐं ॿियनि मुल्कनि जा परॾेही वज़ीर बि इजलास में शरीक आहिनि। इजलास मुसलमान मुल्कनि खे पेश ईंदड़ मसइलनि ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, जंहिं त कश्मीर मसइलो ऐं इस्लामोफोबिया जो ख़ात्मो बि एजेंडा जो हिसो आहिनि। ॿिनि ॾींहनि वारे कॉन्फ्रेंस में 140 खां वधीक ठहराउ मंज़ूर थियण जो इम्कान आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद में OIC जे परॾेही वज़ीरनि जो 48हों इजलास जारी आहे, जंहिंमें 57 मुल्कनि जा परॾेही वज़ीर ऐं नुमाइंदा शरीक आहिनि। आगाह कयूं पिया। OIC इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि शिरकत कई। OIC जो सेक्रेटरी जनरल चीन, तुर्की, मिस्र ऐं ॿियनि मुल्कनि जा परॾेही वज़ीर बि इजलास में शरीक आहिनि। इजलास में मुसलमान मुल्कनि खे पेश ईंदड़ मसइलनि ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। आगाह कयूं पिया। कश्मीर मसइलो ऐं इस्लामोफोबिया जो ख़ात्मो बि एजेंडा जो हिसो आहे। ॿिनि ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस में 140 खां वधीक ठहराउ मंज़ूर थियण जो इम्कान आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद में OIC जे परॾेही वज़ीरनि जो 48हों इजलास जारी आहे, जंहिंमें 57 मुल्कनि जा परॾेही वज़ीर ऐं नुमाइंदा पिणु शरीक आहिनि। अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। OIC इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि बि शिरकत कई आहे। OIC इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि बि शिरकत कई। OIC जो सेक्रेटरी जनरल चीन, तुर्की, मिस्र ऐं ॿियनि मुल्कनि जा परॾेही वज़ीर बि इजलास में शरीक आहिनि। आगाह करे रहिया आहियूं। इजलास में मुसलमान मुल्कनि खे पेश ईंदड़ मसइलनि ते ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। आगाह कयूं पिया। कश्मीर मसइलो ऐं इस्लामोफोबिया जो ख़ात्मो बि एजेंडा जो हिसो आहिनि।